दादा बुधा हाँ ॿुधाईंदो। हाँ मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। अदा ता चुप कर वियो थोरो लॼ कंदो आहे। हशर बेला हे वठो पैसा इनाम वठो। हाँ हशर हा मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में चौथ मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। अचे बेला हूंदा सवेरा जराना उनई मां मन परे हाय 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 सदका कारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। मुझो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी आ खादमो से ना सुहिणो गुलन में। हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुल में। नारा हैदरी अपनी बहन से ये तो बताया क्या करना। बहन ने जब तो ध्यान पड़ा, बहन ने जब ध्यान पड़ा, मट्टी से पहले धक्के अस्सी रफी जल्ला माफी कर दी नूरी मोहम्मद अपनी गान पधरो लखन में मुझो मुस्तफ़ा पाक गुलाबी सुहिणो गुलन में। हशर वेला हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। हशर वेला हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। शुक्र कर महेश्वर शफ़ादारो मिलियो पको साथ तड़ वफ़ादार मिलियो। पो सरवर सिफुन में अचे पाण पीअंदो पो सरवर सिफुन में जीअं गुल गुलाबी आ सुहिणो गुलन में। दोस्तों आया खादम खोखर आऊं ने आज दोस्तन जो शुक्रगुजार आया जो मुझे चैनल है खादम खोखर ऑफिशियली पेज चैनल यूट्यूब जो है उनके घना शेयर कयो लाइक कयो। अॼु खोड़ सारा इंशाल्लाह वीडियो रखंदुसि ऐं घंटी जेका थींदी आहे उनखे टिणूं ईअं टिणूं कयोसि ऐं घणे खां घणो शेयर कंदो जिन में तमामु बहितरीनु मवाद रखियलु आहे ऐं तव्हांखे ज़रूरु उहो पसंदि ईंदो। आऊं हिकु भेरो ॿीहर दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसनि था ऐं इंशाल्लाह आऊं हिकु ड्रामो करे रहियो आहियां जेको पंहिंजे हिन तकड़ी इंशाल्लाह हुनजी रिकॉर्डिंग कंदुसि जेको हिन यूट्यूब चैनल ते ऐं पेज ते रखंदुसि जंहिंमां दोस्त ॾिसी ख़ुशि थींदा। जिते रहो आबाद रहो ख़ुशि रहो।